अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तों मैं खलील अहमद कुरैशी ऐं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों अॼोकी पंहिंजी हिन वीडियो में मां जे टॉपिक जे हवाले सां जे ॻाल्हि जे तव्हां डिस्कस कंदुमि उहो इहो आहे त असां प्लान कीअं कयूं को बिज़नेस स्टार्ट करण लाइ। असां इहो डिसाइड कीअं कयूं त असां हे बिज़नेस स्टार्ट कयूं या असांखे हे न करणु खपे स्टार्ट, असांखे हे स्टार्ट करणु खपे। इहो हिकु अहम ऐं हिकिड़ो सुठो सुवालु आहे, इन ते अॼु असां ॻाल्हाईंदासीं। दोस्तों को बिज़नेस स्टार्ट करण खां अॻु उन जा गुण ऐं अवगुण ॿई असांखे ख़बर हुजणु खपनि। उन में फेल माण्हू कीअं थो थिए, कामयाबु कीअं थो थिए, इहो बि असांखे ख़बर हुजणु खपे। इन लाइ बहितरीनु तरीक़ो इहो आहे त तव्हां उन फील्ड में जा ॿ माण्हू ॻोल्हियो, हिकिड़ो जेको कामयाबु थियो हुजे, हिकिड़ो जेको नाकाम थियो हुजे। ठीकु आहे, तव्हां ॿिन्ही सां गॾु वेहो, हो जेको नाकाम थियो उन जूं छा हुजे वजहूं हुजे जे करे नाकाम थियो, जेको कामयाबु थियो छा वजहूं हुयूं जेको कामयाबु थियो, ॿई शयूं लिखो। ऐं जेको नाकाम थियो हुनखे तव्हां जेको आहे उहो हल तव्हां सोचो, हुन जूं कामयाबी वारी मां ॾिसी तव्हां ॿिन्ही खे हिकिड़ो गौर कयो। पोइ तव्हां ॿ तरीक़ा तव्हां वटि ईंदा तव्हांखे करण जा। हिकिड़ो त लीन टेक्नोलॉजी, काफ़ी दोस्त उन खां वाक़ुफ़ु हूंदा, जेकॾहिं न वाक़ुफ़ु आहिनि त मां तव्हांखे ॿुधायां थो। लीन टेक्नोलॉजी बेसिकली इहो आहे त वेरी स्मॉल खां तव्हां स्टार्ट कयो। इहो उन्हनि बिज़नेसिस लाइ आहे जेके नंढे पैमाने ते आहिनि, जेके नंढा बिज़नेस आहिनि। मिसाल डेयरी जो कमु थियो या जेको ॿिया के वेजिटेबल जो थियो। मिसाल असां होम डिलीवरी सर्विस, असां जेको आहे होम डिलीवरी असां ऑनलाइन सब्जी खपायूं था। ठीकु आहे, ईअं न त असां सॼो वॾो माना हिकिड़ो खोलियूं, दुकानु खोलियूं असां या रेडी में घणो ख़र्चु। असां छा कंदासीं, 2-3 हज़ार जा जेको पंफलेट छपराए सॼे पाड़े में विराए छॾिया, नंबर प्लीज़ करे माण्हू हथ कया, 200-300 नंबर थी वञनि। असां पंहिंजो रेड लिस्ट टिकट ठाहे, असां सुठो हिकिड़ो पंहिंजो ब्रोशर ठाहे सभिनि खे असां मोकिले छॾियो। ठीकु आहे, उन मां एटलीस्ट जेके 300 आहिनि त ॿियो न त 50 ऑर्डर ईंदा, 60 ईंदा। असां चऊं बाबा 10 रुपये कंहिंखे धाणो घुराइणो, असां पूचाईंदासीं। तव्हां पंहिंजो उहो हिकिड़ो स्टार्ट तव्हां वठो। इन सां छा थींदो, तव्हांखे ख़बर पवंदी, छो त ऑनलाइन हींअर जेको जदीद दौरु आहे, मूंखे नथो लॻे थो को हूंदो जेको फेल थियो हुजे या मे बी फेल थियो हुजे जेको आहे इन बिज़नेस स्टार्ट करे। जेकॾहिं फेल बि थींदो माण्हू त घटि इन्वेस्टमेंट हूंदी ऐं माण्हू खे हिकिड़ो अंदाज़ो थींदो, हिकिड़ो तजुर्बो माण्हू खे थींदो त आया असांजे हिन इलाइक़े में हिन शइ जी डिमांड आहे, असांजो बिज़नेस हलंदो न हलंदो। बजाए जो असां 5-6 लख रुपया हणी वॾो स्टोर खोलियूं, असांखे ख़बर पइजी वेंदी त जेको आहे बाबा असां हलंदो न हलंदो। उहो इनखे चइबो आहे लीन टेक्नोलॉजी। नंढे खां शुरू कयो, हिकिड़ो तव्हांखे तजुर्बो थी वञे, पोइ जेको तव्हां पॉज़िटिव था वञो, तव्हां बाबा असां हली ईंदासीं, कामयाबी ईंदासीं, पोइ तव्हां भले पंहिंजो स्टार्ट कयो, वॾो भले जेतिरो इन्वेस्ट कयो। न त इलाइक़ो चेंज कयो या वे चेंज कयो या उहो वरी ॿियो हिकिड़ो डिसीजन तव्हां ठाहियो। ॿियो तरीक़ो इहो आहे त तजुर्बो, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, तव्हां ॿिन्ही खां तव्हां लिखायो, ॿिन्ही जी ॻाल्हि तव्हां ॿुधी, तव्हां लिखी सॼो, उहो नोट डाउन करे छॾियो। ठीकु आहे, पोइ जेको कामयाबु वियो आहे हुन सां गॾु तव्हां वञी वियो, हुनखे चओ बाबा मूंखे कारोबार सिखणो आहे, त मूंखे तूं भाई महिरबानी सेखार। पोइ हो तव्हां खां भले चार्ज करे, फीस चार्ज करे तव्हां फीस हुनखे ॾियो, छो त हो तव्हांखे सेखारे थो, तव्हांखे एजुकेट थो करे हुन कारोबार जे हवाले सां। पोइ जेके वजूहात, जेके हुन नाकाम बंदे जूं, जेको नाकाम थियो, छो नाकाम न चवणु खपे, छो त नाकामी माण्हू सिखंदो आहे। पर बहरहाल हिते असां इहो वर्ड यूज़ कयूं था, छो त जीअं माण्हू खे असांखे सम्झ में सवली ॻाल्हि थिए। जेको माना वीचारो न हली सघियो, उन जूं जेके ॻाल्हियूं हुयूं उहे तव्हां ज़हन में रखो ऐं तव्हां उतां पंहिंजो तव्हां नोट कयो त हे मिसाल हे वजह थी जंहिंमें हे नाकाम थियो, हाणे हे जेके मूंसां प्रॉब्लम थिए त मां हिनखे हिन तरीक़े सां फेस करे मां अॻिते वधी सघां थो। उन जेको कामयाबु माण्हू आहे उन सां मिसाल कारुनि जो शोरूम था खोलियो, जेको कामयाबु माण्हू आहे कारुनि जे शोरूम में, उन वटि तव्हां वञी वेहो, पोइ तव्हांजी पंहिंजी ज़हनियत ते डिपेंड थो करे तव्हां घणे टाइम में था कारोबार सिखो। तव्हां आया था 3 महीननि में था सिखो, 6 में था सिखो, साल में था सिखो, 2 सालनि में था सिखो। ईअं तव्हां पंहिंजो हिकिड़ो तव्हां तजुर्बो हासिलु कयो। तजुर्बो हासिलु थींदो तव्हांखे त तव्हां पंहिंजे कारोबार में तव्हां मार न खाई सघंदो। जेके तव्हांजे मसइला मसाइल हूंदा सभु तव्हांजा हुते क्लियर थी वेंदा तजुर्बे में। उन खां पोइ तव्हां पंहिंजो कारोबार शुरू कयो, तव्हांखे उन में तव्हांखे लोकेशन जी ख़बर पइजी वेंदव किथे कारोबार मां करे सघां थो। जेको मिसाल मुंहिंजो डेयरी जो कमु आहे त डेयरी आहे, मां लीन टेक्नोलॉजी कयां, नंढे खां शुरू कयां, या वरी जेको आहे कंहिं वटि वञी वियां थो, मूंखे ख़बर पइजी वेंदी त जेको आहे मूंखे हिन इलाइक़े में मुंहिंजो कमु हलंदो या न हलंदो। पर डेयरी वारे कम लाइ बि
तव्हांखे जे को बि कमु हुजे जंहिंमें लीन टेक्नोलॉजी तव्हां अप्लाई कयो था उन लाइ बि तव्हांखे जेको आहे कंहिं उन जे फील्ड में जेको ऑलरेडी बंदो आहे उन सां तव्हांखे वेही कचहरी करणी पवंदी तव्हांखे लिखिणो पवंदो कामयाब जो बि नाकाम जो बि त भाई छा ॻाल्हि थी जो माना तूं कामयाबु थियो छा ॻाल्हि थी तूं नाकाम थियो इहो सॼो जंहिंमहिल करे तव्हांजो पोइ तव्हांजो हिकिड़ो डिसीजन तव्हां जेको लिखंदो न उनमें डिसीजन तव्हां ठही वेंदो आया मां हिन फील्ड में हली सघां थो या न बाक़ी तव्हां तजुर्बो कंदो तजुर्बे खां पोइ तव्हां परफेक्ट थी वेंदो तव्हांखे पोइ इंशाअल्लाह ताला तव्हां कमु कंदो जेकॾहिं मिसाल तव्हांजो पंहिंजो पूरो जेकॾहिं मिसाल तव्हांजी ज़हनियत ते डिपेंड थो करे तव्हां मिसाल साल कयो था 6 महीना कयो था बेटा तव्हां फुल 100% में एक्सपर्ट था थी वञो त पोइ इंशाअल्लाह ताला तव्हां हुन में नाकाम न थींदो हे कुझु ॻाल्हियूं हुयूं जेके को बि कारोबार हुजे उन लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि तव्हांखे अप्लाई करणियूं पवंदियूं अदरवाइज़ तव्हांखे नाकामी जो मुंहुं ॾिसण जा ख़तरा तव्हांजा हूंदा बाक़ी हे बि मुंहिंजी जो वीडियो अगरि पसंदि आहे त लाइक कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु कजो अगरि चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन दॿायो पंहिंजो ख्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ अस्सलामु अलैकुम